11 p.m. bulletin. जस्टिस यहया आफरीदी नओं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान थींदो। पार्लिमानी कमेटी जस्टिस यहया आफरीदी जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो। इजलास में जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस यहया आफरीदी जे नालनि ते गौर। मेंबर्स जी अक्सरियत जस्टिस यहया आफरीदी जे नाले ते इतफ़ाक़ कयो। इजलास में PTI ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जे मेंबर्स शिरकत न कई। इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त जस्टिस यहया आफरीदी खे नए चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान लाइ नामज़द कयो वियो आहे। नए चीफ जस्टिस लाइ नामज़द जस्टिस यहया आफरीदी 1965 में डेरा इस्माइल खान में जन्म वरितो। लंडन में इंटर्नशिप ऐं कराची में मुख़्तसिर प्रैक्टिस खां पोइ हुन पेशावर में निजी तौर वकालत जी प्रैक्टिस शुरू कई। हू पेशावर यूनिवर्सिटी जे खैबर लॉ कॉलेज में कानून पढ़ाईंदो रहियो। जस्टिस यहया आफरीदी 1990 में हाई कोर्ट ऐं 2004 में सुप्रीम कोर्ट जो वकील तौर रजिस्टर थियो। हू 15 मार्च 2010 ते पेशावर हाई कोर्ट जो एडिशनल जज ऐं 15 मार्च 2015 ते मुस्तक़िल जज तौर मुक़ररु थियो। जस्टिस यहया आफरीदी 3 दिसंबर 2016 ते चीफ जस्टिस पेशावर हाई कोर्ट तौर हल्फ़ खयों। 28 जून 2018 ते सुप्रीम कोर्ट में मुक़ररी ताईं पेशावर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस रहियो।